तो वटि मालिक साईं जा लख कम जे तोखे नई ज़िंदगी बख़्शे थी। मूंखां सवा ॿियनि सभिनी ॾे त ख़ैरु आहे या दुश्मन उन्हनि खे बि गोलियूं हणी आहे? ना दा, ॿिया सभु सही आहिनि। असां सभु तोलाए परेशान हुयासीं, पर मालिक साईं भलाई कई जो तव्हां होश में अची वियो। ज़ालिमनि 3 गोलियूं सीने वारियूं आहियूं। भला डॉक्टर छा था चवनि? 100% ॻोठ जे ॿाहिरां ई वियासीं। 3 फायरनि खां पोइ असां यकदमि उते पहुतासीं ऐं दुश्मन जे ख़िलाफ़ु असां बाहि ॿारे। इन खां पोइ असां हुनखे फायर करण जो मौक़ो ई न ॾिनो ऐं दुश्मन भॼण में ई गनीमत सम्झे। दुश्मननि जे भॼण जूं सभु वाटूं बंदि कंदासीं, उन्हनि जे दरनि ते मोर्चा हणी वेहंदासीं। रुगो बसि इहा दुआ कयो त मां रुगो हलण घुमण जहिड़ो थियां। तव्हां सां गॾु सॼे ॻोठ जूं दुआऊं आहिनि, तॾहिं त तव्हां दा बचा आहियो। इहो सच आहे दा, बाक़ी डॉक्टरनि त आसरो ई पले छॾियो। पर पीरल मूंखे पूरो यकीन त सोट मौत खे बि मात ॾेई वापसि मोटी ईंदो।